बाबा सोट आलम सही पियो चवे जेकॾहिं तव्हां अदा पुनल जी पुठ वाराई न कयो आहे त अॼु ही ॾींहुं ॾिसणा न पवंदा। शुक्र के आलम कुटे कुटे तबाही करे छॾियो आहे। आलम खान जी बदन खां जान छॾाइण लाइ इहो क़दम खयो अथई ऐं हमेशह हमेशह जे लाइ बरमुंह कयूं हलियो वियो। बाबा तूं छा थो सम्झे दादा पुनल रस अकबर खान जी पहुंच खां परे निकिरी वेंदो। पुट तुंहिंजो भाउ जेकॾहिं अकबर खान खां बची बि वियो न त तुंहिंजे सोट खां बची कोन सघंदो। हू असांखे ॾेखारण लाइ ॿधी हथ करे हिते खणी ईंदुसि। अमा तूं सोट खे अञा बि दुश्मन पई सम्झे। सोट ईअं कॾहिं बि कोन कंदो या तव्हांखे भुल आहे। हिन वक़्तु जेकॾहिं अदा पुनल खे कोई अकबर खान जे कार खां बचाए बि सघे थो न वो सिर्फ ऐं सिर्फ सोट आलम खान ई आहे। इहा मूंखे बि ख़बर आहे पुट तो वारो सोट वॾो गुरुड़ पख आहे। उन्हनि जी पहुच ज़मींदारनि रईसनि खां बि वॾी आहे। पर छा हू असां सां बि सचाई कंदो? पर हाणे कहिड़ो मुंहुं खणी आलम खे चऊं? इहा ॻाल्हि कर मां, इहा ॻाल्हि कर त असां पंहिंजे लाइ का बि वाट न आहे छॾी। हाणे कहिड़ो मुंहुं खणी सोट खे मिनत कयूं? अलाही न कंदो पुट जो अहिड़ो ॾींहुं ईंदो जो असां पंहिंजा पटका आलम खान जे पेरनि ते रखंदासीं। ख़ुदा कंदो त पुनर कंहिंखे बि हथ कोन ईंदो। बाबा इहो असां पंहिंजे दिलि खे दिलासो त ॾेई सघूं था पर इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। दादा पुनल रेस अकबर खान खां सोट आलम खान खां परे निकिरी वञे। अञा दादा पुनल जी एतिरी उॾाम ई न आहे जो हुन खां लिकी सघंदो। असांखे अॼु त वक़्तु मिलियो आहे बानो बेगम जा पिता साड़ण जो ऐं हुनजे दिलि जे मथां ॾंब ॾियण जो। तूं थी चवीं त अॼु नथा हलूं छॾीस पोइ अॼु न हलंदी त वरी कॾहिं हलंदीअ? अयती जेकॾहिं चई थी त खणी हलूं था पर थोड़ी देर वेह त सही और पंहिंजे घर जो कमकार त लाहे वठां। घर जो कम ये थाम बुआरी भला ये तो झाड़ो न करे सघंदो छा? ओ माई का बंदूक लॻंदी छलकन में कुतू त निकरतई कुतू त अरे एड़ा दस हिन माई के न दे अड़जी वेंदो झाड़ो खान अड़जी वेंदो। वो ख़बर ते छा थींदो? ॿियो कुझु बि कोन थींदो। जिन छॾे भूत छॾे पर जादो जिंद न छॾे। झाड़े जो टेंगो ई टेरी। वाह थी वाह ई सलाह तो वाह जी ॾिनी अथई। अदा वे काॾे तो वञे काॾे? जिते न खखर में खड़ो लगे उथे मूं थपटाइण जे लाइ बेवकूफ़ माण्हू वेंदा आहिनि बेवकूफ़। पर झाड़ो खान एॾो बेवकूफ़ कोन्हे जो चकीअ जे ॿिन पुड़नि में वेठो पीसजे। अब बुध सिज लहण खां अॻु में घर मोटी अचिजा। मुझे लगे मैं खुद हूँ व्हाइट रोज। व्हाइट रोज हेयर रिमूवर क्रीम एंड लोशन। व्हाइट रोज ने बनाया मुझे व्हाइट रोज। वो घर जा जेके भी झूठा था वइन और तो खाई धोराइंदस बुधी पियो न। माई झाड़ो त पानी जान छड़ाए भगो। ठीक है हाणे तू वारो कर त हलऊं अजली बानो बेगम जी मेहमानी करियूं जी त वरी सुभाणे सियाणीअ जो बिलो कयूं। आई आई चरी थी जा या सियाणी मुझे हिक सट जी भी मेहमान कान तया इची मां झले एड़ा तू धाड़ा दींदी सास एड़ा तू धाड़ा दींदी सास जो 2 साल अग में जेको खाधो हुंदस न ओहो भी है निकरी दस। पर भी है पेरी इने बानोरी साथ मिली अचो न जका ये उडा में पई। इने बानोरी के अज दिसण जो मसो ही दियो हुंदो। तू वे तो सही ना कम लाग बेटा तू वे। उठा अदे अकबर खान से इतला दी ये इतना सारा मानू सब उन्हीं के इंतजार में बिठा हैं। घर खां बाहर निकरे इनन के वो हुकुम ना मुंडी बुधाए इनन के तो गाड़ी को ढंग केड़े पासो रुक करणो बुधायास तो रहसा भरो कर। आलम खाना रैसा वडे तो हवेली ते घुरायो थई छा? हां हलता रहूं। अच्छा अदा फोटो ए आलम सुसपुस पिया कर मां समझा तो त रेस के असा जी जरूरत ही काने थी। मलार सही तो चे सुल्तान असा अकबर खान सा हमदर्दी दिखारण आया हसी पर हो
हो जो असांखे गाही कोन था विझे ॾिठी न पंहिंजे अखियुनि सां आलम खान खे पाण वटि घुरायो अथसि फोटो जो न्यापो खणी आयो जेकॾहिं रईस खे असांजी ज़रूरत न आहे त एतिरा सस्ता असां बि न आहियूं जो ज़बरदस्ती वञी अकबर खान जे साम्हूं वञी कुते वांगुरु पुछ लोॾियूं पोइ निकिरण जी कयो न हिते बीठा छा था कयो अकबर खान वॾो सियाणो मल आहे लिक छुप में दाणो मोकिले ॻोल्हा कंदो बाक़ी पाण जे मथां ईअं ख्वारी कोन कंदो राणा तो जहिड़े राकास जे हूंदे छोरी वापसि मोटंदी हुननि जे हॾनि जो सुरमो बि मालिकनि खे हथ कोन ईंदो सुना साईं अलाए कंहिंजे लाइ जाओ असांखे बि लिफ्ट करायो मूंसां न न भेण असां तोसां न आहियूं न तोसां थोरो बीह के प्यार जा बबूला सां ॻाल्हाए हा हा छो न तव्हां भई हीअं कयो इते ई बीहो त मां मोटी थी अचां हा न हाय हे राम उस्ताद सुठो इन्ही में थी त पेर ठाहियूं छोरी जे भैरनि खे वठी आई न त खल पुठी त लाहे छॾींदा अरे तूं चुप कर तोखे हिन ॻाल्हियुनि जी कहिड़ी ख़बर मां छोरी जे अख में इश्क जो उरूज ॾिठो आहे उरूज तूं 2 मिंट ते बीह त राणी मुंहिंजे लाइ सूकड़ी तोड़ को तोपे में रुमाल छलड़ो मुंडी कयो जे उस्ताद ओए ॾिस मुठी कोन थी खणी चई मुठी लाहण जो सामान थो चई वो जागना वो जागना हाँ पियो चाय बाबा वो जागना आता गलत तो वो जामु भेड़ के लत्ती चाहिए आता लत्ती चाहिए वहाँ दे ना बाहु माँ भेड़ ना मुझे साजे मारने आ चुनो बाबा ना पारे सच्चे लाभा वो अधीरानी अरे ॿुधाए इहा असांजी घिटी में ईंदे न मको नहीं जेकॾहिं ॿीहर आयो आहे अहिड़ो डम जो कारतूस ठोकी थो साए मको नहीं बेवकूफ़ के चाहेगा मुंहिंजी भेण आहे था अधीरानी जो कुतो न कयो आहे भेण बाबा साईं अस्सलाम वालेकुम न आलम खान बाबा साईं का गलती न तव्हांखां का बि ग़लती न आहे थी आलम खान पर मां हाणे आलम इज़त जी का न आहियां रहियो बस दुआ कर तो मूंखे मौत के आलम खान मौत बाबा साईं अल्लाह तव्हांजे सिर बख़्त ॾांहुं ख़ैर करे बाबा साईं ॿारनि जी नादानी जे करे तव्हांजी इज़त में को फ़र्क़ु न ईंदो या मूंखे ख़बर आहे आलम खान मूंखे ख़बर आहे त मुंहिंजी इज़त जे मथां केतिरो फ़र्क़ु पियो ॿुधाए मूंखे आलम खान उन कमीने जी ख़बर पई जेको मूंखे बदनाम करे मुंहिंजो पट को धूड़ करे वियो आहे बाबा साईं वो मुझे सोट पुनल है अच्छा आलम खान तुझो साउट पुनल बाबा साईं के कसम आहे पैदा करण वारी साथ जो तव्हांजी इज्जत खां वधीक मुझे सोट पुनल जी जिंदगी न है सिर्फ हुकुम कयो त आलम खान खे छा करणो आहे बाबा साईं आलम खान ॿिन्ही खे ख़त्म करे छॾ ॿिन्ही खे छा न्याणी खे बख़्श कोन कंदे जे मुंहिंजो कंध झुकाए छॾियो आहे मूंखे सलील करे छॾियो आहे अरे हुन लाइ
मिला तू बख्शिश थी गोरी। हाँ अकबर, पंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे जेको जिस्म खां अलग नथो थी सके। आलम खान तू वन ॿुध, जेको कम चयो अथई न, जेतिरो बि जल्दी थी करी छॾ, मारे छॾ ॿिन्ही खे। वन। जी बाबा साईं, जेको हुकुम तव्हांजो। इहो ई वक्त आहे अकबर खान सां हमदर्दी ॾेखारण जो। जेकॾहिं तव्हां ईअं घर में वेठा हूंदो त पोइ अकबर खान जी दिलि कीअं खटे सघंदो? वसाई जेकॾहिं हिन वक़्त मां पंहिंजे भाउ अकबर खान जे साम्हूं सॼो सोन जो बि थी पवा न, तॾहिं बि हुनजी दिलि कोन खटे सघंदुसि। पर पोइ बि तूं कोशिश त कर पंहिंजे भाउ जे दिलि में पंहिंजे लाइ हमदर्दी विहारण जी। वसाई हाणे वक़्तु अची वियो आहे अकबर खान जी दिलि ते ॾंभ ॾियण जो, न कि हुनजे दिलि खटण जो। हाँ दी, अदो सही पियो चवे। हाणे अकबर खान जे अॻियां झुकण मन पंहिंजी बुज़दिली ज़ाहिर करण। जंहिं शख्स जी दिलि असांजी तरफ़ खां पत्थर थियल हुजे, उहा कॾहिं बि असांजे लाइ मेण कोन थी सघे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ मां बि वञा थी बानो बेगम जी बेवसी ॾिसण जे लाइ। सॼी उमिरि हुन माईअ जो कंद असां सां मथे रहियो आहे, पर अॼु मां हुन माईअ जो झुकियल कंद ॾिसण थी चाहियां। वञो असाई वञ, इहा ई मुद मल्हार अथई बानू बेगम ते वसण जी। वञी वस, ऐं अहिड़ो वस जो न फुड़ी न वॾ फुड़ो, रुगो गड़ो ई गड़ो। ईअं ई कंदसि राणा, ईअं ई कंदसि। हिकु त वसाई वसे कान, जी वसे त ॿियनि लाइ रहमत ई रहमत, बानो बेगम लाइ ज़हमत ई ज़हमत। अदा साईं, तो त पेट्रोल की बाहि ॾेई छॾी। हाणे अकबर खान ऐं बानो बेगम खे पंहिंजे ई घर में लिकण जी जाइ न मिलंदी। तॾहिं त चवंदो आहियां गोराम, त वसाई जे वस खां ख़ुदा पनाह ॾे। हिकिड़ो त वसे कोन, जेकॾहिं वसे त न फुड़ी न वॾ फुड़ो, बस गड़ो ई गड़ो। मिठा लखा दर्दन जो दरिया। मासी, आखिर ॿुधा त सही, निमानी खे थियो छा आहे? ओचितो ओचितो तबियत ख़राब थी विया। मासी मतां ॿुधायो थी अदा खे, जेसिताईं अदा मिठाई नथो घुराए न, असुल न ॿुधाइजांसी। अरे मिठाई खे ॾिठो अथव या मूंखे ॾिठो अथव? ॿुधाए छा ॻाल्हि आहे? सुल्तान पुट, निमाणी मां थियण वारी आहे ऐं तूं पीउ। हाँ पुट, हाणे हिन घर में जल्द खां जल्द नओ मेहमान अचण वारो आहे। हाणे तोखे पंहिंजी सोच बदिली करणी, पंहिंजे लाइ न त पंहिंजे ईंदड़ औलाद लाइ। बाबा, सुल्तान कॾहिं बि पंहिंजी सोच तब्दील न कंदो, पर पंहिंजी औलाद खे बि पाण जहिड़ो कंदो। ज़ाहिर आहे भाॼई, शींहं जो पुटु शींहं थींदो आहे, गिदड़ कोन थींदो आहे। ही त गिदड़ कोन थींदो, पर सुल्तान खे पंहिंजी सोच बदिलाइणी पवंदी। पंहिंजे औलाद जे लाइ समूरियूं निगाहियूं छॾे सुल्तान खे गिदड़ थी रहणो पवंदो। जा ईसा गिदड़ यादो सुल्तान ॿुधो कोन थई, मरिया मरिया पर डब न चरिया। हाणे डब तव्हांखे चरणा ई पवंदा, घणो ई परायो रत पीतो अथव। अदा, इहा छोकरनि सां ॻाल्हि तो करी न त मुंहुं ई ख़राब तो थी वञे। मासी, तूं ऐं चाचो जीअं चवंदव न ईअं ई कंदुसि। अॼु दिलि खे ख़ुशी मिली आहे, ख़ुशी में ज़हर न मिले। गुलो, ही वठ 1000 रुपयो, पूरे ॻोठ में वञी मिठाई विरहा। अदा ॻोठ वारे दुकान ते मिठाई मुस्ती पियल आहे, चई तूं हा वठी अचां। अदा गुलू पता छा त हूंदा न,
उन जो पूरो पाचको भराए अचजाए। न पुट, हींअर मिठाई विरहाइण जी का बि ज़रूरत कान्हे, न त अकबर खान समझंदो त मुंहिंजे मातम ते पिया ख़ुशियूं मल्हाइनि। आलम खान छा ॻाल्हि आहे? छो परेशान आहे? परेशान आहियां, वाट पियो ॻोल्हियां, वाट त हिन महल रेस जी न्याणी ऐं मुंहिंजो सोट पुनल किथे हूंदा? पोइ अदा लॻंदो पहिरो ही समूरी रांद प्राण जी रचियल आहे ऐं मूंखे पूरी पक आहे त सुल्तान बि हुन सां गॾु आहे। ॿिन्हिनि गॾिजी रेस जी इज़त खे बदनाम कयो आहे। दिल में न कजो आलम खान, पर उन्हनि खां वधीक रेस जी बदनामीअ में त तव्हांजे सौट पुनल जो हथ आहे। मिठल खान, तूं छा थो सम्झी त मां पंहिंजे सोट खे बचाइण जे लाइ सुल्तान ऐं राणा ते इल्ज़ाम हणी रहियो आहियां? न मिठल न, मां त सिर्फ़ रेस जी न्याणी ताईं पहुचण लाइ वाट ॻोल्हे रहियो आहियां ऐं मूंखे कसम आहे पंहिंजे पैदा करण वारे जो। हिन महिल त मां पंहिंजे सोट सां कार्य न कंदुसि। जॾहिं मूंखे पंहिंजी जान खां वधी रेस जी इज़त प्यारी आहे त पोइ ॿिए जी जान मुंहिंजे साम्हूं कहिड़ी माना रखंदी? जॾहिं सम्झी थो त इन कम में सुल्तान ऐं राणा जा हथ आहिनि त पोइ छा असां पुनल ऐं मुमल खे मोटाइण में कामयाब थींदासीं? अञा अहिड़ो मां पुट ॼणियो ई न आहे जेको आलम खान खे मात ॾे। आलम खान त उहो दरिया हुआ जितां वहे उतां वाटूं ठाहे ऐं उन वाकिरे में सुल्तान ऐं राणा जहिड़ा केतिरा ई वही हलिया। अदा पोइ हाणे छा सोचियो अथव? बादल, तूं ऐं मिठल गॾिजी
राणा ये सुल्तान ते कुछ ॾींहं नज़र रखो। गिदड़ जी हमेशा फितरत हूंदी आहे त वो शिकार करे हुनखे लिकाईंदो आहे, ऐं जॾहिं खतरो टरंदो आहे त हुनजो रुख कंदो आहे। राणा ऐं सुल्तान पंहिंजे शिकार जो रुख ज़रूर कंदा। मूंखे हुनजो पहिरों धुर खपे। अदा साईं तो हमेशा असांखे पंहिंजो दुश्मन सम्झो आहे, पर हाणे त ख़बर पई न त तुंहिंजे घर खे बाहि कहिड़ी कुंड खां लॻल आहे, ऐं पोइ बि तव्हां जूं अखियूं आलम खान तरफ़ां पूरियल आहिनि, ऐं तव्हां हाणे बि हुनखे पंहिंजो सॼण ऐं असांखे पंहिंजो दुश्मन सम्झी रहिया आहियो। आलम खान जे सौट ग़लती कई आहे राणा खान, त छा हुन में आलम खान जो हथ आहे? ॿियो कंहिंजो हथ आहे अदा साईं? कंहिंजो आहे? उन्हनि ॾींहं असां इन वॾी बदनामी खां बची सघूं पिया जेकॾहिं असां पुनल ऐं मूमल खे मोटाए अचूं हा, पर आलम खान त अदा साईं सभिनी जे मुंह में धूड़ विझी छॾी। ग़लति, तूं आलम खान मथां अञा इल्ज़ाम पियो हणी। जेकॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन नथो अचे अदा साईं त तव्हां गोराम खां पुछो त उन्हनि कीअं आलम खान असां सभिनी खे बेवकूफ़ बनाए पंहिंजे सौट खे कढी छॾी। छा आलम खान मूंसां ईअं कंदो? रईस अकबर खान जे तरफ़ खां आलम खान ऐं हुनजा भाउ बीठा हुआ, मां बि उते वञी बीठसि, पर हुन मूंखे ज़बरदस्ती हटाए छॾियो ऐं आलम खान जी सॼी राति हुन पासे ॾांहुं अचवञ लॻी पई। मूंखे पूरी पक आहे त हिन आलम खान पंहिंजे सोट खे ॿाहिरि वञण जी वाट ॾिनी हूंदी। सिर्फ़ु वाट ॾिनी अथई अदा साईं, हुननि खे कढी केॾां गुम करे छॾियो अथई, ऐं इहा सॼी आलम खान खे ख़बर आहे। पर जेकॾहिं अदा साईं अवां इजाज़त ॾियो त मां पंहिंजी न्याणीअ खे किनी आहे किनी न्याणी नाहे रही राणा खान। अदा साईं मूमल असांजो रतो आहे, हिन घर जी इज़त आहे, हुनखे वरगलायो वियो आहे। छा हुनजी हिकिड़ी ग़लती जे करे असां हुन सां सभु रिश्ता टोड़े हुन खां मुंहुं मोड़े छॾींदासीं? जेकॾहिं तव्हां सम्झो था त वापसि अचण खां पोइ मूमल जो रिश्तो किथे न थींदो, दादा साईं मां असां वाइदो थो कयां त धीउ मूमल खे मां पंहिंजे घर जी ज़ीनत बणाए वठी वेंदुसि मां, पर पंहिंजी न्याणी खे अदा साईं सज़ा कोन ॾींदासीं। अदा इहा ॻाल्हि त मां बि अकबर खे चवां थी त हू असांजे जिगर जो टुकड़ो आहे। पहिरियां कावड़ में अची मूमल खे असां सज़ा ॾिनी त सॼी ज़िंदगी इहो ॾुख न वेंदो। भॼाई मां वाइदो थो कयां त मूमल खे कुझु बि कोन थींदो, सज़ा उन्हनि खे मिलंदी जंहिं हुनखे वरगलायो आहे। बाक़ी सिर्फ़ु अदा साईं जेकॾहिं इजाज़त ॾे त मां पंहिंजी न्याणी खे ॻोल्हण जी कोशिश कयां। इजाज़त आहे अदा, तोखे मुंहिंजे तरफ़ खां इजाज़त आहे। हाणे मूमल जे वापसि अचण सां छा मुंहिंजी इज़त मोटी ईंदी? ॿुधायो। अदा साईं जेके तूं किनी मच्छी सम्झी तलाउ मां ॿाहिरि कढी उछलणु चाहीं थो, हुनखे मां पंहिंजे घर जी ज़ीनत बणाईंदुसि। अदा साईं तव्हांजी बदनामी मां पंहिंजे मथां खणंदुसि। अवां ते को आंगुर खणे इहो मूंखां हरगिज़ बर्दाश्त न थींदो अदा, छो त अदा साईं मां तुंहिंजी इज़त ख़ातिर कुझु बि करे गुज़रंदुसि, कुझु भी।